الله وسلم عليه يا حبيب الله صلى الله عليك يا رسول الله وسلم عليه يا حبيب الله सुभान अल्लाह। प्यारी जमात सगोरी तव्हां सभिनीनि खे मालूम आहे त अल्हम्दुलिल्लाह असीं हिते जलसे गाह में तक़रीबन इशा खां मौजूद आहियूं। तव्हां बि इंतज़ार फरमायो आहे पर मौसम तव्हां जे साम्हूं आहे। अल्हम्दुलिल्लाह जलसा प्रोग्राम दीनी मेड़ाका ये इन जे करे कबा आहिनि त जीअं अल्लाह जी रहमत वसे। सो अल्हम्दुलिल्लाह तव्हां सां ते रब जी रहमत वसी वई आहे। सुभान अल्लाह। हिकिड़ी रहमत उहा आहे जेका ॾिसण में न ईंदी आहे ऐं माण्हू महसूस कंदो आहे त हीअ रहमत अल्लाह जी आहे ऐं पर ही वरी अहिड़ी रहमत आहे जेका रहमत अल्हम्दुलिल्लाह तव्हीं ॾिसो पिया तव्हां ई असांजे मथां उहा रहमत वसी रही आहे। अल्हम्दुलिल्लाह तव्हां असां सबूरनि उन रहमत जो नज़ारो कयो आहे ऐं तव्हां ऐं असां समूरा इन जगह ते मौजूद आहियूं। अल्लाह तबारक व तआला तव्हांजो ऐं असांजो अचणु क़बूल फरमाए। तव्हांजो हेॾो ई ख़ूबसूरत इंतज़ाम इहो अल्लाह ताला क़बूल फरमाए ऐं तव्हां ॻोठ वारनि जेको हिन मेड़ाके खे सजायो इहो मेड़ाको सजाइण इन में अवांजो पंधु करणु अवांजो तशरीफ़ वठी अचणु अवांजा ओजागा करणु हक़ीक़त में इहे तव्हांजा ज़ाया कोन थींदा बल्कि अल्लाह तबारक व तआला तव्हांखे इन जो अजुर हित बि अता फरमाईंदो त अल्लाह कंदो तव्हां ई असांखे अल्लाह ताला इन जो अजर अज़ीम आख़िरत में बि नसीब फरमाईंदो। मां बसि ॿ ॻाल्हियूं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां 5 मिंट या 10 मिंट पोइ साईं ईंदा दुआ ख़ैर फरमाईंदा वरी हर को पंहिंजे घरनि ॾे रवानो थिए इंशा अल्लाह। अव्वल ख़ैर सुबुह पारे वक़्त में इंशा अल्लाह ताला अल्लाह कंदो ख़ैर जी जेका बरसात आहे उहा पंहिंजी पुॼाणी ते पहुचंदी। सुबुह इंशा अल्लाह ताला पाण मेमुण तड़ में मिस्री मेमुण ॻोठ में इंशा अल्लाह महबूब जो शान बि ॿुधंदासीं हुते मीलाद शरीफ़ बयान थींदो इंशा अल्लाह। त चओ यार अचबो या कोन अचबो सुठी रहे थदकार थी वई आहे राति वञी सुम्हंदासीं यको ख़ैर सुजल निकिते इंशा अल्लाह उथंदव पोइ तव्हां बि ओॾां तशरीफ़ वठी ईंदा इंशा अल्लाह तबारक व तआला उते मुलाक़ात थींदी। हाणे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलातो सलाम पढ़ो ऐं तव्हां असांजो ख़ैर आहे। असीं त बरसातुनि में गर्मियुनि में सर्दियुनि में तकरीरूं कंदासीं पर इम्तिहान में लाउड वारो पइजी वियो आहे जो इनखे फुड़ी जी परेशानी हूंदी त असांजे सिस्टम जे मथां को पाणी न पइजी वञे वरी सुबुह में हिनखे जान खे हलाइणो आहे। हाणे सलाद बि ॿुधाए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। जेके सीओ नाहे लॻो उहो सुभान अल्लाह चवे अध चयो इन जो मतिलबु आहे अध खे लॻो आहे। सभु सुभान अल्लाह तो बुलंद फरमाए।
अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी आमद मुबारक जो ज़िक्र फरमायो। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आ त मां अल्लाह तबारक व तआला मोमिनन जे मथां वचान फरमायो आ जो मोमिनन मझां वॾी इज़त वारो रसूल रवानो फरमाए छॾियो आहे। ओ इज़त वारो, ओ शरफ वारो, ओ मकाम वारो रसूल अल्लाह तबारक व तआला अता फरमायो जंहिं हबीब खे अल्लाह ताला तव्हां असांजी तालीम लाइ, तव्हां असांखे क़ुरान सेखारण लाइ, तव्हां ऐं असांजी हिदायत जे लाइ अल्लाह ताला मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे रवानो फरमायो। हबीब अकरम आया, मुंहिंजे महबूब जे अचण सां अल्लाह ताला असांजे मथां वॾा वड़ फरमाए छॾिया, वॾा एहसान फरमाया। अल्लाह फरमायो हबीब तव्हांखे क़ुरान सेखारण लाइ, हदीस सेखारण लाइ तशरीफ़ वठी आया ऐं तव्हां मुंहिंजे महबूब जे अचण खां अॻु में गुमराह हुयव। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजे मथां वॾो एहसान फरमायो, मुस्तफ़ा मोकिले करे असांखे गुमराहीअ खां बचाए वरितो आहे। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी आमद मुबारक थी। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम तशरीफ़ वठी आया। उहो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजी तारीफ़ अल्लाह पाण बयान फरमाए, जंहिंजी तारीफ़ ॾेहनि जो दातार रब ज़ुल जलाल पंहिंजे पाक कलाम मजीद में पाण ज़िक्र फरमाए, उन जो शान बयान करण जी ताक़त मूं जहिड़े मिस्कीन खे नाहे। पर एतिरो ज़रूर आहे त उन हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी सिफ़त ऐं सना बयान करे तव्हां ऐं असां मुस्तफ़ा करीम जे सना ख़्वाननि में पंहिंजो नालो लिखाईंदा आहियूं, जे क़यामत में अल्लाह मुस्तफ़ा जे सना ख़्वाननि सां गॾु असांखे उथारे। जे करे तव्हां ऐं असां कोशिश कंदा आहियूं त हज़रत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी सीरत पाक, मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो शान मक़ाम, मुस्तफ़ा करीम जो पैगाम तव्हां ऐं असां ॿुधूं, तव्हां ऐं असांजे मथां लाज़िम आहे त मुस्तफ़ा करीम जी सीरत इख्तियार कयूं ऐं उन हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा पोइ लॻ बणिजूं, पैरवी कयूं। सभु बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चवंदा। माशाअल्लाह क़िबला साईं जन बि तशरीफ़ वठी आया, कुझु लम्हनि में दुआए ख़ैर फरमाईंदा। तव्हां तवज्जो सां इहा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदव, बसि उन खां पोइ दुआए ख़ैर थींदी। मौसम जे एतबार सां तव्हां ऐं असां अल्हम्दुलिल्लाह